जैकबाबाद मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां वधंदड़ महांगाई करप्शन तोड़े बदअमनीअ ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन सईद अहमद बिरोही, बाबल कोरेजो, अब्दुल समीर सूमरो, नज़ीर अहमद लाशारी, आतिफ सरकीअ जी अॻुवाणीअ में ज़िले ऑफिस खां एहतजाजी जुलूस कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो DC चौक लॻ पहुतो, जिते मुज़ाहिरीन बदअमनी, हथरादू, महांगाई तोड़े करप्शन ख़िलाफ़ धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ज़िलई इंतिज़ामिया महांगाई बदअमनीअ ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी चुकी आहे, जॾहिं त इदारनि अंदरि करप्शन बि इंतिहा ते पहुची चुकी आहे। उन्हनि चयो त महांगाई कंदड़ माफ़िया खे इंतिज़ामी सरपरस्ती हासिल आहे। सब्ज़ी, फ्रूट समेत खाधे पीते जे शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। होॾां बदअमनी सबबि शहरनि जो जीअण जंजाल बणिजी चुको आहे। करप्शन उॾई जीअं इदारनि खे तबाह करे रही आहे, पर उन जे बावजूदि को बि तहरीको नथो वरितो वञे। अॻुवाणनि चयो त महांगाई मथां कंट्रोल करे बदअमनीअ खे बुझो ॾेई शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।